रात वाले के मां कुछ वो बाल चला तो बड़ा थी रात ही करना छोड़न ऐ वो बोल लग भी करे वल बावड़े पे लागे ना 20 साल दी है 20 साल जो भी हां दी रात लगे दी 20 साल ट्राई जरा रहे हैं 20 साल में दी तो 1000 साल जीरा रहा है हां समझ तो कितनी उम्र हो गुजारी केड़ा मजा की आखिरी हवाला है जान तो के दंद कथाऊं सच थी लगन ये मुमकिन है मुमकिन कौन है को दंद कथाऊं ये सभनी मज़हबन में होंदियूं गैलेक्सी की तरह दा हिसाब किताब बल थोड़ा अलग मिसाल इथा तो 10 साल स्पेंड करे सी माना 2 सालन जले तू गैलेक्सी में विंदे न तो वो 2 साल न हुंदा वो होते 2 साल ना हेते बल्कि मथे हेते मथे असो हुंदो ऐं उतां वारो माण्हू उहो ई साॻी रूप में वापस ईंदो मसलन के हुन जी उम्र वधबी न टाइम जेको हुन जो मथे हलंदो न तो उहो माना सेम हूंदो छा थींदो त रफ्तार वधाईंदो रफ्तार वधाईंदो जेको न जेकॾहिं मक़सदु त असांजी गैलेक्सी खां आउट मथे वञ न त उते जेको आहे सो माना उमिरि वधंदी कान ईअं कोन्हे उहो असां ऑब्जेक्ट ते डिपेंड थो करे त उहो केतिरी तेज़ी सां सफ़र थो करे जेकॾहिं तेज़ी सां सफ़र ज़मीन खां ई शुरू कजे न भले गैलेक्सी क्रॉस बि न कजे न उमिरि बीह वेंदी वक़्तु बीह वेंदो हुन जे लाइ उते वक़्तु बीह वेंदो मां उहा ई ॻाल्हि कई उन जे लाइ नॉर्मल पियो गुज़रंदो इंसान जेको ज़मीन ते हूंदो न उन जी भेट में जेको सफ़र में आहे ऐं रोशनी जी रफ़्तार जे सफ़र में आहे त ज़मीन वारे खे उन जी बीठल उमिरि नज़र ईंदी घड़ी बीठल नज़र ईंदी हू हुतां वञी 50 सालनि में मोटी अचे न त हितां वारो ॿार हिते हज़ारे साल गुज़री चुका हूंदा हिते हज़ारे साल हा उहा ॻाल्हि उन ॻाल्हि ते थ्योरी ऑफ रिलेटिविटी आहे आइंस्टाइन वारी